अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुझे नाला तमाम ॿुधाए तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी तमामु उमेद कयां थो त तव्हां सभु दोस्त अहबाब ख़ैरियत सां हूंदा आहे। दोस्तों अॼु विलाग शुरू करण खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी नंढी गुज़ारिश आहे त जेके बि दोस्त मुंहिंजे नए चैनल ते आया आहिनि तो महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। अॼु मूंसां गॾु कुझु दोस्त वेठा आहिनि। अॼु हिननि खां कुझु सुवाल कंदासीं सियासी हवाले सां, इमरान खान जे हवाले सां। ॾिसूं त हिननि जी छा राय आहे, तव्हांखे बि हिननि जी राय ॿुधायूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। क्या हाल है? ठीक अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम सां। तव्हांखे इमरान खान जी हुकूमत कीअं लॻी? असां बिल्कुलु इमरान खान जी हुकूमत खां मुतमइन बिल्कुलु न आहियूं। छो, कहिड़ी वजह सां? हुन त पहिरियों अचण सां ग़रीबनि जी तबाही कई ऐं महांगाई कई, अरूज ते, बिल्कुलु अरूज ते महांगाई। हालांकि पाकिस्तान जे उहो शोबो न आहे जंहिं ते हुन टैक्स न आया आहिनि। हर सतह ते ग़रीब खे बिल्कुलु पीए छॾियईं, बिल्कुलु ग़रीब खे पीए छॾियईं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हांजी इमरान खान जे बारे में कहिड़ी राय आहे? हुकूमत इमरान जी ॾाढी ज़ालिम हुई। मिड़ई ख़ैर असां इमरान खान जी हिकु चीज़ खां मुखालफ़त कयूं था, उहा असांखे इमरान तव्हां हालिया हुकूमत खां मुतफ़िक़ आहियो? बिल्कुलु असांजो मुतमइन अल्लाह मुहाफ़िज़ साहब अच्छा, तव्हां तहरीक लबैक या रसूल अल्लाह जो सपोर्टर आहियो? हा जी जी, बिल्कुलु असां मुतमइन न आहियूं। बिल्कुलु असां इमरान खान खां मुतमइन न हुआसीं ऐं असां इहो ई दुआऊं घुरंदा रहंदा हुआसीं, अल्लाह पाक असांखां इमरान खान को बिल्कुलु जल्द में जल्द आज़ादु कराए। पर इहे अल्लाह पाक जा लख लख ऐं करोड़े करोड़े वॾियूं अल्लाह ताला जूं महिरबानियुनि जो असांखां इमरान खान को दजाली फितने खां टाइम खां आज़ादु कराई। असां बि इहो चाहींदासीं, असांजा अकाबिर बि इहो चाहींदा। हालांकि इहो इमरान खान हिकु इमरान खान न हुयो, मुसलमाननि जे नाले ते, कलमे जे नाले ते, दीन जे नाले ते इहो हिकु फितनो ऐं फ़साद हुयो। इन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त, छो जो इन आलमनि ते, बुज़ुर्गनि ते हमला कराया। रमज़ानुल मुबारक महीने जे अंदरि अल्लाह उन्हनि खे जन्नतुल फिरदौस अता फ़रमाए ऐं उन्हनि ज़ुल्म कयो, पर हक़ ज़ुल्म कयो। असां इन शइ जा इख़्तिलाफ़ आहियूं। उहो हिकु यहूदी एजेंट हुयो, इसराइल जो हुयो, अमरीका जो ई हामी हुयो, अमरीका जे चवण ते लॻण वारो हुयो। हालांकि तव्हां असांखे हुकूमत इसराइल खे नथी करे हाणोकी त तूं भाऊ पंहिंजी जॻह ते क्वेश्चन करे सही आहे। बिल्कुलु असां इन जे शइ जे ख़िलाफ़ इसराइल खे हाणोकी न कंदी। असां इन जे ख़िलाफ़ असांजा अकाबिर बि इहो फ़ैसिलो करे चुका आहिनि त इसराइल खे तस्लीम न करणु ॾींदासीं। इंशाअल्लाह उहो वक़्तु साबित कंदो। तव्हां छा पिया चयो? मां इहो पियो चवां त हाणोकी हुकूमत बि इसराइल खे तक़सीम करे थी। असां इन ॻाल्हि खां नफ़रत आहे, इन हुकूमत खां। असां इसराइल सां नफ़रत कंदा आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर मुसलमान इसराइल सां नफ़रत कंदो, छाकाणि त उहे मुस्लमान फ़लस्तीनी मुस्लमाननि ते ज़ुल्म कनि था। तव्हांजी कहिड़ी राय आहे इमरान खान जे बारे में? ॿुधा असांजा जेके ई मुसलमान मुल्क आहिनि, जेके ई मुसलमान भाइर आहिनि, सभु, छो जो अमरीका, यूरोप, जेके ई, अमरीका हुजे, इसराइल हुजे, ईरान असांजो मुसलमान मुल्क आहे। ऐं उन खां अलावा जेके ई गैर मज़हब मुल्क आहिनि न, उहे छो जो मुसलमान जा दुश्मन आहिनि। जेके मुसलमान मुल्क आहिनि उहे मुसलमाननि जा हामी आहिनि। असां अमरीका जे ख़िलाफ़ आहियूं, इसराइल जे ख़िलाफ़ आहियूं
असां उन्हनि जे ख़िलाफ़ था क़यामत ते रहंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इहा दुआ आहे असांखे दीन ऐं इस्लाम सां जुड़ण जी महिनत ॾे अल्लाह। उमेद कयां थो मुंहिंजी हीअ अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आया त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।